अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? मज़र में? चाक चङा भला? असीं बिल्कुलु ठीकु आहियूं, फिट आहियूं। असां सां गॾु असांजो दोस्त मंज़ूर अली मस्त मौजूदु आहे। साईं खां हाल वाल पुछूं था जे टियों रोज़ु आहे, कैफ़ियत कीअं आहे, छा हाल आहे, छा अहवाल आहे मंज़ूर अली मस्त साहब? साईं अल्हम्दुलिल्लाह मंज़ूर अली मस्त खां तव्हां इंटरव्यू वरितो। अल्लाह तव्हां ख़ुशि रखे, आबाद रखे। रोज़ा तमामु सुठा हली रहिया आहिनि ऐं रोज़नि में को तकलीफ़ कोन्हे। पाणी जो शिदत ॾाढो घणो आहे, अल्लाह पाक आसानी फरमाए। अच्छा, पंहिंजो कोरोना जे वबा खे कीअं ॾिसो था? पंहिंजो हिन रोज़नि में कीअं मतिलबु क़ुवत मदाफ़ियत ख़तमु थियण या कमज़ोर थियण सां गॾु कोरोना ते को असरु त न पवंदो? कोन साईं, मंज़ूर अली मस्त जो इहो तजुर्बो आहे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुर में फरमायो आहे त रमज़ान जेको आहे उहो शिफ़ा आहे। इन रमज़ान जी शिफ़ा जे करे कोरोना इनशाला भॼी वेंदो। मंज़ूर मस्त जो इहो ई आहे। अच्छा साईं, तव्हां मंज़ूर अली तूफ़ानी खां पोइ वरी नई एडिशन तव्हांजे साम्हूं अची वई आहे, मंज़ूर अली मस्त। इन जो सबबु कहिड़ो आहे? असली इन जो सबबु इहो आहे त मंज़ूर अहमद तूफ़ानी मुंहिंजो जेको आहे उहो तख़ल्लुस बरक़रार आहे ऐं मंज़ूर अली मस्त मुंहिंजो नालो इन करे मां नओं तख़ल्लुस पंहिंजो पेश कयो आहे त मां जेको आहे इनशाला जेको बि दुआ घुरंदो आहियां अल्लाह तबारक व तआला उन खे मस्त जेके क़बूल कंदो आहे। अच्छा मंज़ूर अली मस्त साहब, हाणे हीअ जेको तव्हां सां असां लाइव कचहरी कयूं था, हीअ बराए रास्त असांजा तव्हांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि ताईं डायरेक्ट जेको आहे पंहिंजो रसाई हासिलु करे, त उन्हनि जे लाइ तव्हांजो कहिड़ो पैगाम आहे? अदा उन्हनि जे लाइ मंज़ूर अली मस्त जो इहो ई प्रोग्राम आहे त अल्लाह जे रसूल खे यादि कयो ऐं पंहिंजा रोज़ा रखो ऐं मंज़ूर अली मस्त जेको आहे तव्हांजे लाइ हमेशह दुआगो आहे ऐं दुआगो रहंदो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे भलायूं नसीब कंदो।